أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله بسم الله بسم الله بسم الله بسم الله بلاقي صوابا. الحمد بسم الله بسم الله. السلام والسلام على أشرف صلوات پڑھو سیدنا والنبینا ومولانا بسم الله بسم الله. ومولى الثقلين أبي القاسم محمد والصلاة والسلام على أخيه ووصيه ووزيره مولانا علي بن أبي طالب. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المجيد. بسم الله الرحمن الرحيم. إن أول بيت وضع للناس الذي ببكة مباركا وهدى للعالمين. بلند آواز کا صلوات پڑھو. तमाम मोमिनीन मुझे सुनिशिया बहारो के इबादत में शरीक कयो. मौला शरी जायज़ हाजत हिन ॾींहं जे अज़मत जे सदके पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल सादात किराम जिथे भी वसन था उन्हनि जी इज़्ज़त जान माल जी हिफ़ाज़त फरमाए.
मुंहिंजा अल्लाह तोखे वास्तो पंहिंजी इज़त जलाल असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान खे आबाद हुशार कर। मुंहिंजा करीम अल्लाह जेके बि सॼो ज़ियारत जा शाइक़ीन आहिनि सदके मोहम्मद वाले मोहम्मद के मुंहिंजा अल्लाह उन्हनि खे ज़ियारत नसीब फरमाए। साईं सादात सैयद तौफीक शाह, साईं तो आसिफ शाह, तौकीर शाह, मौला इन्हनि जूं शरीफ़ जायज़ हाज़तूं पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमा। सैयद जवाद शाह, मुंहिंजा अल्लाह इन्हनि जे रिज़्क़ माल में बरकत अता फरमा ताकि अञा ज़्यादा अज़ादारनि जी ख़िदमत करे सघनि। मुंहिंजा अल्लाह तोखे वास्तो पंहिंजी इज़त जलाल जो इन्हनि जे वालिदैन सदके मोहम्मद वाले मोहम्मद जे मौला उन्हनि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। वक़्तु बिल्कुलु तंग आहे ऐं मूंखे इलाही पढ़णो हुयो पर मां मुख़्तसिर ताकि मौला जा ॿिया महिमान बि पढ़नि असां पढ़ूं था पिया। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मुक़द्दस किताब में इरशाद फरमाए रहियो आहे त मां ही काबो नस्ल इंसानियत जे लाइ बणायो। नस्ल इंसानियत जनाब आदम खां शुरू थी। लिहाज़ा इब्राहिम नबी काबे जूं बुनियादूं रखियूं हुयूं। काबो आदम जे दौर में हुयो। जॾहिं ॻाल्हि सम्झ में न ईंदी, मार्फत न हूंदी त ज़ाकिर खे अॻे खे सम्झंदो कीअं? मक़सद उन ते त ॻाल्हायां न। काबो हुयो। हर इन काबे में 11 रजब जो अली जी अम्मा इन काबे ॾे हली। बिल्कुल टोटका न तकरीर। हर मस्तूर जी फितरत आहे बच्चे जे विलादत वक़्त मिटन माइटन में हुजे, सफ़र में हुजे, कोशिश कंदी आहे त मां घर वञा। अलाए छो ॻाल्हायो कोन। कोशिश कंदी आहे त मां घर वञा। हर मस्तूर कोशिश कंदी आहे त इन टाइम ते मां घर वञा। अली जी अम्मा घर छॾे काबे ॾे छो आई? न ॻाल्हाईंदो त बि मां पढ़ी ॾींदुसि। अली जी अम्मा घर छॾे काबे ॾे छो आई? आई अगर आई त तालिब भेरीअ न आई, अकील भेरीअ न आई, जाफर भेरीअ न आई, अलीअ भेरीअ छो? खुदा जो कसम थोरी घणी अगर का सुस्ती सुबुह जी आहे त लही वेंदी। हीअ ॻाल्हि अगर सम्झ में आई त अलीअ भेरीअ छो? मां इलाही को पुछियो, मां मुतमइन न थियुसि, पर मां उस्ताद कमर जलालवी हिक शाइर जी हिक रुबाई ॾिठी। मां मुतमइन थी वियुसि। उस्ताद चए थो त या नूरे इमामत के इशारों पे चली होगी या खाना कुदरत ने उसे बुलाया होगा। कुदरत
ने उसे बुलाया होगा। अम्मा हर को पंहिंजे घर ईंदो आहे, अली अॼु काबे में ईंदो। वाह भला की वाह वाह। बिस्मिल्लाह। काबे में ईंदो। अली जी अम्मा अॻिते हली वॾो हुजूम सवाल कहिड़ो था कनि, बीबी तालिब भेड़िए न आई, अकील भेड़िए न आई, जाफर भेड़िए न आई, अली भेड़िए छो? मुझे शायर चए थी मां अली जी अम्मा हाँ, अली जी अम्मा हाँ। सवाल तहांजा हुजन जवाब हिकु मां ॾींदसि, जेके सभिनी सवालनि जा जवाब हूंदा। बीबी कीअं ॾींदी आहे? बीबी फरमाए थी मां काबे जे अॻियां जॾहिं दुआ घुरां, उन्हें दुआ में तहांजा जवाब आहिनि। साईं काबे जे क़रीब अचे दुआ घुरी, अल्लाहुम्मा बिहक़्क़ि हाज़ल मौलूद अल्लज़ी युकल्लिमुनी फी बतनी। मुंहिंजा अल्लाह हिन मौलूद जो वास्तो अथई जेको मूंसां घरऊं ॻाल्हाईंदो आयो आहे। अम्मा अॼु काबे में अचिणो आहे। अम्मा अॼु काबे में अचिणो आहे। साईं आई दुआ घुरियई, दुआ जो घुरियई त दीवार शक थी, दीवार शक थी। शक जी इहो अरबी लफ़्ज़ आहे, शिगाफ़ फारसी लफ़्ज़ आहे। न शक्का न शिगाफ़ा, एतिरो दर्रा जो साईं आराम सां वई। हाणे चवनि था त इहो शक काॾहूं आंदो अथव, त दीवार शक थी, इहो शक काॾहूं आयो? इहो त मां साबित कयां। अल्लाह क़ुरान में थो चए, अल्लाह क़ुरान में थो चए, मां उहो आहे जंहिं दाणे खे शक कयो। पढ़णु मूंखे ईंदो आहे। मां उहो आहियां जंहिं दाणे खे शक कयो। बनी इसराईल वारनि जनाब मूसा खे चयो, अगरि तूं नबी आहीं त दरियाए नील में त रस्ता ठाहे शक कर। शक आहे न। अबू जहल चयो असांजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अगर तू नबी या त चंद्र खे त शक कर। अल्लाह पंहिंजे वहदानियत जो दलील ॾिनो, दाणे खे शक करे। मूसा पंहिंजे नबूवत जो दलील ॾिनो, दरियाए नील खे शक करे। मुंहिंजे पाक मोहम्मद पंहिंजे रिसालत जो दलील ॾिनो, चंड खे शक करे। अली मौला पंहिंजे इमामत जो दलील ॾिनो, काबे जे दीवार खे शक करे। हैदरी हाणे अली मौला, हाणे सहन में हिकिड़ी ॻाल्हि हुजे त अली जी अम्मा काबे वटि बीठी आहे। छा असांखे पढ़णो कोन ईंदो आहे छा? बिस्मिल्लाह। अली जी अम्मा काबे वटि बीठी आहे। अचो ख़ैबर 10,000 सिपाही पिया था फिरनि, काफ़र।
एकड़ो अॻिते वधी सीनो ताणे मौला अमीर अल-मोमिनीन को तो चे अनल्लज़ी सम्मतनी उम्मी मरहबा मां उहो आहे जंहिंजी मां जंहिंजो नालो मरहब रखियो आहे। अली मौला सीनो ताणे चए थो अनल्लज़ी सम्मतनी उम्मी हैदरा। साईं तोकीर शाह खे मजमू जाॻाए ॾियां न। मां उहा जंहिंजी मां जंहिंजो नालो हैदर रखियो। हैदर जो ॿुधनि सभु काफ़र किले दरवाज़ो बंद अली मौला ॾिठो ॾिसी मौला फरमाए थो खैबरियो ये दरवाज़ो बंद करे पाण खे महफ़ूज़ था सम्झो। तव्हां था चओ त दरवाज़ो खुलंदो ई कोन। हाणे ज़िक्र हलियो आहे मुंहिंजी मां जो। हुन चयो मुंहिंजी मां मुंहिंजो नालो मरहब रखियो आहे। मां चयो मुंहिंजी मां मुंहिंजो नालो हैदर रखियो आहे। हाणे ज़िक्र हलियो आहे मुंहिंजी मां जो। मुंहिंजे मां जे ताक़त जी ख़बर कान्हे हीअ त किले जो दर आहे। मुंहिंजी मां काबे जे अॻियां अचे त बि दर थी वेंदो आहे। हाणे सरकार तेरी रजब जो सरकार अंदर है। खत्म तो क्या बसती उसमें मंजर पुरानी मशीनों जिस टाइम गर्म थियन तेरी रजब सरकार जो है वो हुजूम न काबे में रोशनदान न खिड़की तालो क्या भंजन या खोले के कोई को न तालो खोले। 3 ॾींहं न मानी न पानी बंदोबस्त केर पियो करे उहा ॻाल्हि। अली जी अम्मा अल्लाह जी मेहमानी सरकार सालक में आप जो ॾिठो इशारो कई तालो सरकार अंदर ॾिठई त साईं फातिमा बिन्त असद अली के हथनि ते खयो वेठो। सरकार सलाम कयो अली सलाम जो जवाब ॾिनो। सरकार हथन ते खयो हथन ते खणी ची या अली कुछ बुधा या अली कुछ बुधा। अली के तो सोफे आतम खां इंजील ईसा ताईं जेको चई उहो ॿुधाए। हर ॻाल्हि समझ में दुनिया खे न आई। सचो कच्चो कीअं ॻाल्हाईंदो समझ में न आई। हाणे ॾिस कीअं मां सम्झायां। अबरहो हाथियुनि जो लश्कर वठी आयो काबे खे तो मिसमार कया। काबे में अली अचणो आहे। हाथियुनि जे लश्कर ते चढ़ी आयो मां काबे के मिसमार। अल्लाह चाहतो थे मुझे पाक नबी के अलम तर कैफ फअल रब्बुक बिअसहाबिल फील। मुझा रसूल हाथियुनि जे लश्कर वारे सां मां छा कयो। आयो काबे के ज़ाहिर हाथियुनि जे लश्कर वारे सां मां छा कयो।
व अरसल अलैहिम तैरन अबाबील, नंढड़ा परिंदा उन्हनि जे चुंब में पथरी ॾिसां त ही लफ़्ज़ सम्झे केर थो, उन्हनि जे मुंहं में पथरी उहे मां मोकिलियमि, पथरी मथां उछलनि पिया, हाथी भी खत्म तो सवार भी खत्म। अज ताईं कंहिंखे सम्झ में न आयो आहे भली केर निंड करे या मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे, अज ताईं कंहिंखे सम्झ में न आयो त नंढड़ी पथरीअ सां हाथी कीअं मरंदो, पर अल्लाह छा थो चए, अरसल अलैहिम, मां मोकिलिया, होॾहूं आया, पोइ जेको होॾहूं आहे अचे उन जो अमल सम्झ में न ईंदो आहे, अली बि त ओॾहूं आयो आहे न। कायनात ईद कंदी रही, अली जूं धीअरूं कुंड में रोई। साल में ॿई ईदूं सैयदनि खे रास न। पहिरीं ईद ते बाबे जो गम, ॿी ईद ते रुकैया जो। मां मक्तल जे किताब में पढ़ियो आहे, जनाब रुकैया जॾहिं तैयार थी करे न, जॾहिं इमाम हुसैन जनाब रुकैया थी ते जनाब फिज़ा खे वञी सभिनी बीबियुनि खे सॾे, अॼु त अचो हा मामे जो पुटु मैदान थो वञे। पहिरीं ईद ते बाबे जो गम, ॿी ईद ते पुटु। अदादारो धीअरूं अलीअ मौला छो घुराइनि? परदेस में छो घुराइनि? कॾहिं जनाज़े में कंहिं मोमिन जे में वञो, ॿाहिरि न रोइनि, पीउ न रोइनि, पुट न रोइनि, पर धीउ हूंदसि त वॾा वॾा वेण करे चवंदे, बाबा मुंहिंजूं पारतूं कंहिंखे कयो थियो? ऐं अज़ादारो इहे उहे धीअरूं आहिनि जो अगर पीउ मां जिंदा हुजे तो उमालक घर में अची सघनि थियूं। पीउ मां जंहिं न्याणीअ जो मरी वञे, अल्लाह जाने दरवाज़े ते वेही चवंदी आहे, अलाए भाॼायूं वेहण बि ॾींदी अलाए। मौलवी साहब, अलाए भाॼायूं वेहण बि ॾींदियूं अलाए न। उहे धीअरूं आहिनि अली जूं। अज़ादारो इन्हनि धीअरुनि खे भाउ जे लाश ते हिकिड़े वेण जी इजाज़त न मिली। हिकिड़े वेण ते मैं वेण हिकिड़ो कंदो, इजाज़त न मिली। तव्हां कॾहिं ॾिसंदा कयो न्याणी परे परिणियल हुजे, दूर, इंतज़ार त वॾो कंदा आहिनि, पर दूर जी धीउ जॾहिं ईंदी आहे दरवाज़े ते वेही चवंदी आहे, बाबा दूर
जी दी मिलण आई थी बाबा तो मुझे इंतजार भी न कयो पुटन के चवंदी आहे वञी ॾिसो मता अञा दफ़न न कयो हुजे अमा कोन कयो अज़ादारो अॼु बि ॾिसी सघो था वन्याणी बाबा बाबा कंदी अचे हेॾा कांधी दोस्त माइट पाड़े वारा जॾहिं ॾिसंदा त न्याणी थी अचे जनाज़ो रखंदा रखी हिक ॿिए खे चवंदा पर्दो बणायो धी मुंहुं ॾिसे मां कुर्बान वञा उन्हनि धीअनि तां जेके फिज़ा खे चवनि थियूं फिज़ा वञ शिमिर खे चओ अली जो धीअरूं भाउ जे लाश ते वेण कनि अल्लाह गरीब की रहमत करे मौला उनका सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाए अज़ादारो बराबर गुस्ल अचियो कफन अचियो मीर साहब बिल्कुल सही है तब चवंदा पुछो रखियो वेठा हो चवंदा धी परदेस कूफे जो मस्तूरा ठाहियो या अली दियूं घुरा Hey, Molly Farmer! या अली अली मौला पुटन खे चयो वञो हीअ ईद मंदियुनि सां गॾु शाहज़ादा भेणनि ॾिसी चयो टई आयो बाबे ॾे त ख़ैर चवनि छा बाबे मोकिलियो अब्बास के हुकुम कयो इमाम हसन महमल बनाए लेकिन महमल रेशम जा बनाया मुझे भेणे जे अमीरीअ जो पहिरियों सफ़र मालिक वारी पढ़ा इहो हक़ मज़लूमनि खे रोइण वारो महमल अब्बास बनाए मौला महमल तैयार महमलनि जो नालो सॼो लफ़्ज़ आहे जंहिंजे करे मां मजलिस ही मौज़ू पढ़ियो आहे महमल तैयार अब्बास कयो टई भेड़ियूं उथियूं भाइरनि जा दामन पकड़े चवनि थियो अदा महमल त तयार भेणनि खे ॾसियो महमल में चढ़बो की अल्लाह फरमाना कबूल करे अल्लाह फरमाना कबूल हक़ मज़लूमनि खे रोइण Molly Farmer! अदा मूंखे दस्यो भेणनि खे दस्यो महमल में चढ़बो कीअं रण वारा साइणियूं पहुतियूं कूफे जो पहुतियूं आहिनि अली मौला धीअनि जो इस्तक़बाल कयो
इस्तक़बाल करे अली दसींदो तो अले फलाणो महलो ही फलाणो चौक ही फलाणो मोड़ अली जो दियूं चवन क्यों बाबा चौक महला मोड़ त पुटन खे बुधाए असा तुझो दियूं अली जदो शरीफन ते वक्त जीविद रमज़ान की रात हिकड़ी रवायत रायण वारो आबिद ज़ाहिद सुम्ही पिया जिए जो आबिद ज़ाहिद सुम्ही पिया रायण वारो अली मौला कदे कदे आसमान ने ॾिसी जदों जा अल्लाह अली मौला मस्जिद में हलण लॻो पोयां कन्याणीअ जो आवाज़ बाबा मां उम्मे कुलसूम रोइण वारो अली अॻिते न वधियो पोइते अची जदो धीउ छो सॼई साइण जदी मातन सजो अम्मा जे सूरत वारी ज़ैनब थी ओ ज़ैनब जे करीब अचे तो धी पाण छो न सजई धीअन खां भेड़न खां छो थी सजराए रोइण वारो साइण चेती बाबा कीअं सजाए अम्मा हुजे करे सजे ओ बाबा मजनाए मेरी गरीब थी वैया जब भेण जा ओला फकीरा मोमिना जे तो साईं हिकड़ो जुमलो पढ़ मां आखिरी जुमलो थो पढ़ा आखिरी वेलो अॼु कीअं जो ॾींहुं रोइण वारो अली अखियूं बंदि कयूं मूंडे ॾिसो अली अखियूं बंदि कयूं धीअूं मथां किरंदियूं रोइण वारो हिक धी किरे थी अब्बास तो पर जाए ॿी धीअ किरे थी हसन तो पर जाए टी धीअ किरे थी हुसैन तो पर जाए मां चवंदो आहिनि धीअनि जी क़िस्मत जो पर चाइण वारा ॿार आहिनि मां कुर्बान